नासिर रोड़ी में हथियारबंदनि घर ते हमलो करे नौजवान के क़त्ल ऐं औरत के ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कयो था सैफुल्ला बलोच खान। जी सैफुल्ला, छा अपडेट आहे? जी मां तव्हांखे ॿुधाए थो रोडीअ जे इलाइक़े बंदर रोड कदीम मस्जिद भरिसां नामालूम हथियारबंदनि घर अंदरि घिरी बैरिकेड ॾिनी, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो क़त्ल जॾहिं त हिकु औरत समेत ॿ ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। तारीख़ जे वाक़े में अब्दुल हमीद जे पुटु मोहम्मद सिंधार जो थधे थी मारिजी वियो, जॾहिं त रुखसाना मर ऐं अलीबख्श गिलानी गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया। वाक़ई बाद पुलिस ऐं रेस्क्यू अमले ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ मक़तूल जो लाश तहक़ीक़ सां लोड़ी मुंतक़िल कियो। पुलिस मौजूदु वाक़े जी मुख़्तलिफ़ पहलुनि खां जांच जारी आहे, जिन इलाइक़े में वाक़े बाबति 18 जा चोबोल पिणु हलंदड़ आहिनि। मक़तूल जे वारसनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हिन वाक़े खे पण दुश्मनी जो रंग ॾिनो पियो वञे। पुलिस जो चवणु आहे त जांच मुकमल थियण बैदि असल हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं, जॾहिं त ॿ जवाबदार असुल समेत पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कया आहे ऐं वधीक पुलिस जे जांच करे रहिया आहियूं ऐं कातिलनि खे ज़रूरु सज़ा ॾिनी वेंदी। जी सैफुल्ला, जी मेहरबानी।